रसन पान वटि कैदी बणाए छा थो सम्झे? अदीअ खे बचाइण जी कोशिश कई वारे जे धोखे ई फरेब में अचण वारो न आहे। जॾहिं उहा घर खां निकिती हुई इन छोकिरीअ जो कंहिंखे बि ॾस न ॾिजे। मुराद जो केस वठण खां इनकार करे छॾियो। बेफ़िक्र थी चाचा, पंहिंजी औकात छोकिरी असांजी ज़िंदगी जी ज़मानत आहे। मां पाण खे पूरो करे छॾींदुमि। अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं दुलाब जी बहितरीन अपडेट। शाहनवाज़ खान गुस्से में अची चुको आहे। शाहनवाज़ खान रहज़न ऐं ककर खे पंहिंजी औकात यादि ॾियारणु चाहे थो, छो त हू चवे थो त जंहिंजे मथां मां हथु रखंदो आहियां उहो सही हूंदो आहे, जेको मां हथु खणंदो आहियां उहो रुली वेंदो आहे। यानी हू पुलिस खे चवंदो हाणे जेको आहे तव्हां वञी रहज़न ऐं ककर खे मुराद वारनि जा जेका खून थियल आहिनि उन्हनि जे केस में गिरफ़्तार कयो, छो त रहज़न ऐं ककर वारा काफ़ी ॾींहंनि खां वठी मुंहिंजी हाज़िरी नथा ॾियनि। इन में उनखे गुस्सो अची वियो आहे त एॾा मुतबर थी विया आहिनि, ॿ माण्हुनि खे क़ैद करे हाणे पाण खे भलो था सम्झनि। ऐं शाहनवाज़ खान इन फ़ैसिले खे थियणु न ॾींदो, कोशिशि कंदो त इन खे ड्रायां ऐं इन खे बर्बादु कयां। होॾो ककर पंहिंजी माउ खे चवंदो हाणे पंहिंजी धीउ जो आसिरो लाहे छॾियो, चवंदे हिकु चकर बसि कयसि इहो गुनाह त पोइ हू अहिड़ो कमु न कंदी। हू चवंदो अगरि अहिड़ी कोशिशि कई तूं उनखे बचाइण जी त मां पाण खे मारे छॾींदुसि। ककर मां पंहिंजी खे धमकी ॾींदो आहे ऐं हू चुप करे वेंदी आहे। छा करे, पुट खे त मोह न ॾिसंदी न। ऐं ॿिए हिसाब सां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हाणे सोडल वारनि खे पंहिंजे साह जी लॻल आहे त छोकिरी जो न आहे ॿुधाइणो। उनजो आलिम चाचो बि चवंदो आहे त इहा असांजी ज़िंदगी जी ज़मानत आहे, इन जे बारे में तूं कंहिंखे बि न ॿुधाइजांइ। बाक़ी रही ॻाल्हि ठाह जी दोस्तो, हू कूंज खे मंसूर खान चई वियो आहे मुराद खे त ॻोल्हे जल्दी पेश कर। हाणे उन जा माण्हू ॻोल्हे रहिया आहिनि त हिन किथे किथे संगत आहे, सोडल जी किथे लिकाए रखियो आहे। तमामु जल्द ॾिसिजो तो तव्हां इहा छोकिरी भॼी वेंदी हितां ऐं हीअ नाकाम थी वेंदा ऐं सोडल बि कोन ॿुधाईंदो।